जज साहब अवां जे हथ में आ फतवा, हिकु मारियो महांगाई, ॿियो ना इंसाफ़िन जी बाहि। पंजाब में 8 रुपया मानी त हिते 15 में वठी खा। ख़ैबर पख्तून ऐं सिंध में अटे जा रेट त भेटा। ज़ुल्म त हूंदो हर जाइ, पर सिंध में थी वई आहे इंतिहा। 10,000 स्कूल बंदि त बाक़ी बचियो छा? न रवीने में आ का रिआयत, न तेल गैस वारनि कयो ठाह। एरिकेशन वारनि बि के ई सुकाया वाटर ऐं वाह। करे बंदि बिजली, कढियऊं माण्हुनि जा लाह। पीआई ऐं रेलवे सॼी तबाह। जे सरकारी अस्पताल में वठणी अथी दवा त पर्ची वॾेरे खां लिखरा। पंहिंजे लाइ त जहिड़ा फोरू तेड़ी पुलिस ॿई कढनि था साह। जे ग़रीब खां कार्ड रहिजी वियो त गिहले गाॾी खां लाह। ॾाढे खां थींदी कोन पुछा। जे सिंध सां आहिनि सिंधी लीडर सचा, त अॻवानी सभु मेड़े सिंध में कंहिं कया जमा। सिंध खे त हमेशह ई हर माण्हू लुटे खाधो आहे। यादि रखो सिंध जा गद्दार पाण थी वेंदा टुकड़ा। सिंध लाइ नबी सरदार घुरी ही दुआ। सिंधी खानदान मां हज़रत अली साईं जो थियो आहे निकाह। सिंध ते आ बादशाह पीर जी निगाह। सिंध में रानीदा सैयद सचा। सिंध खे ॾिनो रब कलंदरे किबरिया। सचल सर मस्त शाह इनायत, वाह भिटाई वाह। अॼु बि थी गूंजे थरन भरन में शाह साहब जे सुरन भरी सदा। सिंध ते अज़ीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत पीर साईं सूरे बादशाह। ए लतीफ़ खखराणी, मुंहिंजी सिंध ऐं सिंधियुनि जो वारिस अल्लाह।